सवाल वो आहे त जंहिं मुल्क में लखे माण्हू तबलीगी जमात में वेंदा हुजनि, जिते लखे माण्हू दावत दीन लाइ सफ़र कंदा हुजनि, ऐं जंहिं मुल्क में 12 महीना लखे माण्हू बैतुल्ला उम्रे ऐं हर साल हज लाइ वेंदा हुजनि, जिते ईद मिलादुन नबी जे जलूसनि में हर शहर में लखे माण्हू शामिल थियनि, जंहिं मुल्क में हर राति लखे सलवातूं ऐं दुरूदनि जूं महफ़िलूं थींदियूं हुजनि, जंहिं मुल्क में क़ुरान जो दर्स ॾींदड़ हज़ारे मदरसा ऐं मस्जिदूं हुजनि, जंहिं मुल्क में योम आशूरा वारे ॾींहुं सवे हज़ारे बल्कि लखे माण्हू गमे हुसैन में अज़ादारी बि कंदा हुजनि, जंहिं मुल्क में जुमे जा वॾा वॾा इज्तिमा बि थींदा हुजनि, जंहिं मुल्क में तस्बीह ऐं दुरूद पढ़ंदड़नि जो तइदाद किरोड़नि में हुजे, ऐं उहो मुल्क ईमानदारी में 160वें नंबर ते अचे, त उते हिकिड़ो सवाल ज़रूर पैदा थिए थो त छा अहिड़ी इबादत जो को फ़ाइदो आहे? मुंहिंजे चवण जो उहो मक़सदु हरगिज़ न आहे त नौज़ुबिल्लाह इबादत का ग़लति शइ आहे, पर रोवण उन ॻाल्हि जो आहे त कहिड़ो फ़ाइदो अहिड़ी इबादत जो जंहिं इबादत ऐं रियाज़त सां तव्हांजे रूह में ईमानदारी बि पैदा नथी थी सघे। थोरो सोचो, किथे ईअं त न पियो थिए त असां कंहिंखे धोखो ॾेई रहिया आहियूं, मतिलबु पंहिंजे पाण खे या पंहिंजे रब खे। इहो मूं समेत पाण सभिनी लाइ सोचण जो मक़ाम आहे ऐं सोच जो ज़रूर।